ओम शांति। अजय मिले तारीख 15/7/2026। मीठा मीठा बाप दादा जो होता मीठे मीठे ॿार योग बल साईं आत्मा जी कट न कंदी, इन करे योग में कॾहिं गफ़लत न करो। कृष्ण बाबा ॿारनि खे ॿिए जो वरसो बाप ॿारनि खे ॿिए जो वरसो वठण लाइ कहिड़ी युक्ति ॿुधाई आहे जंहिंमें माया चारों तरफ़ विघ्न विझंदी। उत्तर बाबा युक्ति ॿुधाई आहे। ॿार तव्हां ब्रह्मा कुमार कुमारियूं हिकु बाप जा ॿार आपस में भाउ भेण आहियो। तव्हां कॾहिं क्रिमिनल असॉल्ट न करे सघंदा आहियो। भाउ भेण विकार में वञी न सघंदा आहियो। तव्हांखे शिव बाबा जी मथे हली करे ॿिए जो वरसो वठिणो आहे, परंतु माया बि कम न आहे, चारों तरफ़ इन में ई विघ्न विझंदी रहंदी आहे। असां भाउ भेण आहियूं, हिकु बाप सां वरसो वठंदा आहियूं, इहा भुलिजी वेंदी आहे। गीता तव्हांखे पाए करे असां जहान पाए छॾियो। ओम शांति। गीत जो हिकु अक्षर ई काफ़ी आहे। ॿार ॼाणंदा आहिनि ॿिए जे बाप सां ॿिए जो वरसो मिलंदो आहे ऐं कल्प कल्प मिलंदो आहे। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि कि ॿिए जो वरसो बराबरि भारत खे ई मिलियो हुयो, हाणे उहो न आहे, पोइ वरी खां मिले थो। ॾिसंदा आहियो हाणे त स्वर्ग जो वरसो न आहे, रावण द्वारा नर्क जो श्राप मिले थो। श्राप सां मनुष्य दुखी थींदा आहिनि, वर अर्थात वरसी सां सुखी थींदा आहिनि। उहा हाणे ब्रह्मण ॿार ॼाणंदा आहिनि इहे ॿिए जो निराकार बाप ऐं प्रजापिता ब्रह्मा ऐं ॿिए जो साकार बाप। ॿिए जे साकार बाप प्रजापिता ब्रह्मा बग़ैर कोई थींदो न आहे। पर गांधी खे बापू जी चईंदा हुया, परंतु क़ाइदे सिर सॼी मनुष्य सृष्टि जो त उहो बापू जी न थी सघे न। सॼी निराकारी वर्ल्ड जो बापू जी शिव आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा असां शिव बाबा जा ठहिया आहियूं। शिव बाबा अची करे असांखे पंहिंजो ठातो आहे। छो ठातो आहे? वरसो ॾियण लाइ। मधुबन ईंदा आहियूं कंहिं लाइ? शिव बाबा सां मिलण लाइ, परंतु उहो निराकार आहे। सिर्फ़ु शिव बाबा चइण सां सम्झंदा न, इन करे चईंदा आहिनि बाप दादा। शिव बाबा ऐं ब्रह्मा दादा, दादे जो नाम अलॻि आहे, बाप जो नाम अलॻि आहे। उहो निराकार साकार बाप बि आहे, सदा सभिनि जो दादा बि आहे। सभु ॿारनि खे बाप दादा सां वरसो ज़रूरु मिलंदो आहे। ॿिए जे बाप सां सभिनि खे वरसो मिलंदो आहे। उहो बाप ई सभिनि जो दुख हरता सुख करता आहे। सत्युग में कोई बि मनुष्य दुखी न थी सघे। नाम ई आहे स्वर्ग। उहा हेवन स्थापना करण वारो गॉड फादर आहे। भारत सभिनि सां पुराणो आहे त ज़रूरु सभिनि सां नयो हुयो, तॾहिं त हाणे सभिनि खां पुराणो थियो आहे न। सत्युग कलयुग भारत खे ई चइबो आहे। बराबरि भारत स्वर्ग हुयो, इहे लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। इहो बुद्धि में आहे। हाणे तव्हां लक्ष्मी नारायण जे मंदर में वेंदव त झटि बुद्धि में ईंदो कि इन्हनि खे इहो वरसो कीअं मिलियो, इहे पूछ कीअं ठहिया, कॾहिं राज्य कयो, कंहिं द्वारा राज्य पातो, इहो सॼो बुद्धि में ईंदो। अॻियां लक्ष्मी नारायण जे मंदर में वेंदा हुया, माला फेरंदा हुया, ऑक्यूपेशन जो कंहिंखे पतो न हुयो। हाणे सिर्फ़ु तव्हांजी बुद्धि में आहे, सो बि नंबरवार। तव्हां हाणे लक्ष्मी नारायण जे मंदर में वञी करे खड़ा थींदव त हर्षित थींदव। बुद्धि में आहे कि हिननि खे प्रारब्ध इन्हनि कीअं पाई, संगम ते ई पाई हूंदी, छो जी संगम ते ई पुराणी दुनिया बदिलण वारी आहे। संगम ते ई बाबा अची करे राज्य सेखारींदा आहिनि। इहे बि ॼाणंदा आहियो ॾाढे जन्मनि जे अंत जे जन्म में बराबरि इहो ब्रह्मा हुयो। ब्रह्मा द्वारा विष्णुपुरी जी स्थापना थींदी आहे। इहे लक्ष्मी नारायण ही अॻिले जन्म में बराबरि ब्रह्मा सरस्वती हुया। ब्रह्मा सां गॾु ब्रह्मण ब्रह्मणियूं बि हूंदा। सत्युग में लक्ष्मी नारायण जी राजधानी हुई न, ज़रूरु प्रजापिता बि हूंदो। तव्हां ॼाणंदा आहियो असां पुरुषार्थ करूं
जे कल्प पहिरियों पुरुषारथ कयो आहे उहा असां साक्षी बि ॾिसंदा आहियूं। हिकु थींदो आहे राजे घरानो, ॿियो थींदो आहे प्रजा घरानो। उन में बि कोई ॾाढा साहूकार हूंदा आहिनि, कोई कम राजनि में बि कोई ॾाढा साहूकार, कोई कम साहूकार हूंदा आहिनि। तव्हां लक्ष्मी नारायण जी मंदिर में कंहिंखे बि सम्झाए सघंदा आहियो कि इन्हनि इहे राज्य कीअं पातो। हाणे पोइ उहे ई पंहिंजो राज्य भाॻे वठनि था, राजधानी स्थापना थिए थी, केतिरो सहज आहे। अंबा केरु आहे इहे बि न ॼाणंदा आहिनि। तव्हां चईंदा इहे त जगदम्बा आहे। कल्प पहिरियों बि जगदम्बा जगत पिता हुया, उन्हनि जा ॿार असां हुयासीं। संगम ते बाबा राजयोग सेखारीनि था। जगदम्बा जा ॿार बि ढेर आहिनि, परंतु एतिरा सभिनि खे त विहारे न सघंदा आहियूं। हाणे तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे। बाबा ज्ञान जो सागर आहे त ज़रूरु ॿारनि खे ज्ञान ॾींदा। उन्हनि खे न मनुष्य न देवता चइबो आहे, उन्हनि खे परमात्मा ई चईंदासीं। तव्हां कोई जे बि मंदिर में वञो त उनजी बायोग्राफी ॿुधाए सघंदा आहियो। राम जे लाइ बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो। राम जे लाइ बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो। चंद्रवंशी घरानो हाणे स्थापना थिए थो। ब्रह्मा द्वारा ब्राह्मणनि जो बि धर्म स्थापना थींदो आहे। ब्रह्मा जो नाम केतिरो बालो आहे। ब्रह्मा द्वारा बाप ब्राह्मणनि खे रचंदा आहिनि। तव्हां ब्रह्मा कुमार कुमारियूं थियण सां ॼाणंदा आहियो असां हिकु बाप जा ॿार आपस में भाउ भेण आहियूं। पोइ असां क्रिमिनल असॉल्ट कीअं करे सघंदा आहियूं। भाउ भेण विकार में न वञी सघंदा आहिनि। बाबा युक्ति रची आहे। ड्रामा अनुसार तव्हां बि ब्रह्म कुमार, असां बि ब्रह्म कुमारियूं। वास्तव में सॼी दुनिया ई बीके आहे, परंतु ॼाणंदा न आहिनि। असां शिव बाबा जी मत सां बीह जो वरसो वठूं था। माया बि घटि न आहे, चारों तरफ़ विघ्न विझंदी रहंदी आहे। असां भाउ भेण आहियूं, हिकु बाप सां वरसो वठंदा आहियूं, इहे भुलिजी वेंदा आहिनि। ये तो सुठी रीति सम्झंदा आहियो। सत्युग में हिकु ई धर्म रहंदो, बाक़ी सभु धर्म ख़तमु थी वञणा आहिनि। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि, इहे कोई नई ॻाल्हि न आहे। हर 5000 वर्ष पोइ इहे चक्र फिरंदो आहे। तिथि तारीख़ बि लिखियलु आहे न। इहे बुद्धि में रहणो खपे। असां शिव बाबा सां हिन युक्ति सां वरसो वठंदा आहियूं। लक्ष्य त मिलियलु आहे न। बाबा खे यादि करे बाप सां वरसो वठिणो आहे। यादि अर्थात योग बल सां ई कट निकिरंदी। इन में कोई गफ़लत न करणी आहे। इन करे मुरलियूं मिलंदियूं आहिनि। निश्चय बुद्धि पको आहे त बल किथे बि हली वञे। सम्झो मुरली न मिलंदी त बि बुद्धि में त आहे न असां बाबा जे ठही विया आहियूं। बाबा सम्झायो आहे तव्हांजी आत्मा तमो प्रधान ठही आहे। हाणे तव्हां बाप खे यादि करो त सतो प्रधान थींदी। इहा महामंत्र हिकु बाप ई बदिलाईंदा आहिनि, ॿियो कोई बदिलाए न सघे। बाप ई चईंदा आहिनि मिठे मिठे ॿार, यादि जे बल सां ई सतो प्रधान ठहिणो। इहे अक्षर आहे, परंतु कंहिंजी बुद्धि में न ईंदो आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो बराबरि। कल्प पहिरियों बि बाबा इहे अक्षर चयो हुई कि देह जे सभु धर्मनि खे छॾे पंहिंजे खे आत्मा सम्झो। ये सभु देह जा धर्म आहिनि। सभिनि जो हिकु बाप ई आहे। सभु आत्मायूं हुन हिकु बाप खे पुकारदियूं आहिनि। पोप बि गॉड खे चईंदो आहे, चईंदा आहिनि ओ गॉड फादर रहम करो। हिन मनुष्यनि जी क्रोधी बुद्धियुनि खे पलटायो त इहे आपस में लड़नि न। हिन मनुष्यनि जी विकारी बुद्धि खे पलटायो। त हाणे बाबा मनुष्यनि जी विकारी बुद्धि खे पलटाइनि था।
याद त बाप खे ई कंदा आहिनि, कोई खे यादि न कंदा आहिनि। शिव बाबा खे पुकारंदा आहिनि कि अची करे पतितनि खे पावन ठाहियो। पावन ठहींदा पोइ त हिन छीछी रावण जी दुनिया में रही न सघंदा, पोइ ज़रूरु नई दुनिया खपे। कलयुग सां बदिली करे सतयुग त थींदो न, परंतु एतिरो बि न सम्झंदा आहिनि। हिकु डॉक्टर आयो हुयो, चईंदो हुयो कलयुग त कलयुग ई हलंदो न। अरे सदैव कलयुग ही कीअं हलंदो? कलयुग कोई सुठो आहे छा? सम्झंदा आहिनि, सम्झंदा थोरी आहिनि, सिर्फ़ु भावना आहे, ॿियनि खे वठी ईंदा आहिनि। हुननि खे तीर न लॻंदो आहे, ॿियो अचण वारे खे तीर लॻी वेंदो त कुझु न कुझु दलाली मिली वेंदी आहे। स्वर्ग में त अची वेंदा आहिनि, बाबा सां थोरी अची करे ॿुधंदा आहिनि, त बि स्वर्ग में ज़रूरु हली ईंदा। श्री बाबा जो ज्ञान वेस्ट न वेंदो आहे न, पोइ बि हेवनली गॉड फादर जे साम्हूं अची करे वेठा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि, मां सभिनि जो बाप आहे न। कोई मञंदा न आहिनि कि शिव बाबा कीअं ईंदा। अरे आत्मा अची सघंदी आहे त छो न मां अची सघंदो आहे? आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो में वञी सघंदी आहे, त मां न वञी सघंदो आहे न, त मां कीअं अचां? ॿुधाए, न त मां कीअं अचां? बाबा चयो पुकारंदा आहिनि, हे पतित पावन बाबा अची करे पतित सां पावन ठाहियो। बाबा चईंदा आहिनि, मां ईंदो ई भारत में आहियां। कल्प कल्प जे संगम ते हिकु बार ईंदो आहे। तव्हां जॾहिं 84 जन्म पूरा कंदा आहियो त मां ईंदो आहे। तव्हां ॿारनि खे निश्चय आहे बाबा आयल आहिनि वरी खां वरसो ॾियणु। बाबा चईंदा आहिनि, मुंहिंजो धंधो ई आहे पुराणी दुनिया खे बदिली नई दुनिया स्थापना करणु। हिन करे ॻायल आहे, नई दुनिया जी स्थापना, पुराणी दुनिया जो विनाश। पोइ तव्हां पालना कंदा। बाबा पहिरियों विनाश कराईंदा, पोइ नई दुनिया जी पहिरियों नई दुनिया जी स्थापना, पोइ विनाश। बाबा जो धंधो ई इहो आहे। पोइ तव्हां उन्हनि जी, पोइ बाबा असां द्वारा उन्हनि जी पालना कराईंदा आहिनि। रोशनी मिली आहे न। काली जो मंदरु ॾिसंदा त सम्झंदा इहे कूड़ो चित्र आहे। काली बरोबरि जगदम्बा आहे, परंतु अहिड़ी भयानक रूप न आहे काली जो। बंगाल में काली जे अॻियां बलि चढ़ाईंदा आहिनि, परंतु ॼाणंदा कुझु न आहिनि। जगदम्बा जा मंदर में लाखों ईंदा आहिनि, सदैव जीअं मेलो ई लॻल रहंदा आहिनि। नंढी सी मूर्ति रखियलु आहे न, नाम रखी छॾियो आहे जगदम्बा। हाणे जगदम्बा त हिकु हुजणी खपे न। सिंध में काली जो मंदरु कीअं ठाहियो आहे? हिकु बार किले में बम फटियो त हिकु फ़क़ीर चईं काली माता गुस्सो थी वई, बसि हुन वञी करे काली जो मंदरु ठाहे छॾियईं। हाणे काली के कुझु बि न ॼाणंदा आहिनि। तव्हांखे हाणे नॉलेज मिले थी न, अहिड़ी कोई चीज़ न आहे जंहिंखे तव्हां न ॼाणंदा आहियो, सम्झंदा आहियो। बाबा सां वरसो वठूं था त पूरो पुरुषार्थ करिणो खपे। पहिरें नंबर जो दुख तॾहिं शुरू थींदो आहे जॾहिं कुमार कुमारियूं शादी कंदा आहिनि। तव्हांखे त शादी करण जो ख़्याल बि न अचिणो खपे। हाणे बाप चईंदा आहिनि, इहे रावण राज्य ख़त्म थियणो आहे। इहे विकारी ग्रस्त व्यवहार आहे न। देवी देवताउनि जे लाइ ॻाईंदा आहिनि, इहे कंहिंखे पतो न आहे कि हिन देवताउनि खे निर्विकारी ठाहिण वारो केरु। ठाहिण वारो केरु? सतयुग में संपूर्ण निर्विकारी दुनिया आहे। शास्त्रनि में पोइ बि लिखाए छॾियो आहे कि हुते बि विकार आहे, परंतु उहो त वाइसलेस वर्ल्ड आहे। विकारी दुनिया निर्विकारी दुनिया में केॾो फ़र्क़ु आहे।
ये ॻाल्हियूं बि कंहिंजी बुद्धि में न आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो हिन लक्ष्मी नारायण जो जॾहिं राज्य हुयो त केतिरा थोरा मनुष्य हुया, हिकु ई धर्म हुयो। पोइ वृद्धि खे पायो, चक्र बि पूरो लॻाइणो पए, तॾहिं चईंदासीं पूरी पृथ्वी ते चक्कर लॻायो। समुद्र जो त चक्कर लॻाए न सघे। सत्युग में थोड़ा आहिनि त केतिरी थोरी ज़मीन हूंदी। जॾहिं मनुष्य सृष्टि जी हद पूरी थियणी आहे, हाणे मनुष्य सृष्टि जी हद पूरी थियणी आहे, मथे में थोरी आत्मायूं जो आहिनि उहे बि ईंदी रहंदियूं आहिनि। मनुष्य वधंदा रहंदा आहिनि। जॾहिं हुतां खां बि सभु आत्माएं अचणु पूरो थींदियूं, तव्हां कर्मातीत अवस्था खे पाईंदा, पोइ आत्माउनि जो आत्मायूं शरीर छॾे मथे वेंदियूं। उन्हनि जो अचणु तव्हांजो वञणु, थोरा ईंदा रहंदा आहिनि, थोरा ईंदा रहंदा आहिनि। सम्झ जी ॻाल्हि आहे, असां पहिरियों वञी करे उते रहंदासीं। असांजे हूंदे कोई रहणो न खपे, त मतिलबु कि आत्मायूं मथां खां हेठि अचणु पूरी थी वेंदियूं, ख़ाली थी वेंदो त पहिरियों बाबा वञी रहंदा, पोइ नंबरवार बाबा जे पुठियां सभु आत्मायूं वञी रहंदियूं जो कर्मातीत अवस्था खे प्राप्त करे वञदियूं। त इहे असां जॾहिं वेंदासीं त उते कोई बि न रहणो आहे, असांजे हूंदे कोई रहणो न खपे। इहे विस्तार जी ॻाल्हियूं आहिनि। ॿारनि खे पोइ बि बाबा चईंदा आहिनि, अच्छा पंहिंजे प्यारे बाबा खे यादि करो, तव्हांखे फ़ाइदो आहे बाप खे यादि करण में। ये हिस्ट्री जोग्राफी त मनुष्य ॾाढा पढ़ंदा आहिनि, परंतु दूर दूर वेंदा आहिनि, मून में बि वेंदा आहिनि। इहा आहे साइंस जो घमंड। अति में वेंदा आहिनि, मून में कुझु खड़ो थोरी आहे। तव्हां त सूर्य चांद सां बि पार वेंदा। इहे नॉलेज असांजी बुद्धि में हाणे आहे, सम्झंदा आहियो। ड्रामा प्लान अनुसार बाबा इहे सभु ॻाल्हियूं बतलाईंदा आहिनि। बाबा ही चईंदा आहिनि, मां तव्हांखे पतित खां पावन ठाहींदो आहियां, इहे मुंहिंजो पार्ट आहे। भक्ति मार्ग में भी असांजो पार्ट आहे त ड्रामा न। जीअं तव्हां पाठधारी आहियो, मां बि पाठधारी आहियां। मुंहिंजो कमु आहे तव्हांखे पतित खां पावन ठाहिणु। जो कुझु कंदा आहिनि त उन्हनि जी महिमा थींदी आहे। हिन लक्ष्मी नारायण जी केतिरी महिमा आहे न। परंतु उन्हनि खे अहिड़ो लाइक़ु केरु ठातो आहे। ये सुखधाम जा मालिक हुया। हाणे त अनेक प्रकार जा केतिरा दुख आहिनि। अॼु कोई मरियो, झगड़ो थियो, भल कंहिंजा वटि लख रुपए करोड़ पदम आहिनि, परंतु अगरि कोई बीमारी आदि अची वेंदी आहे त छा कंदा आहिनि। बिरला वटि केतिरो पैसो आहे, हिकु जन्म में पैसो ॾिसण में ईंदो आहे, परंतु अहिड़ो कोई न आहे जंहिंखे कोई दुख न आहे। कंहिं न कंहिं प्रकार जो दुख सभिनि खे हूंदो आहे। हाणे त इहे पैसा आदि सभु मिट्टी में मिली वञणा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां कर्मातीत अवस्था खे प्राप्त करे वापसि घर वञिणो आहे, परंतु वेंदा तॾहिं जॾहिं आत्माउनि जो अचणु बंदि थींदो। हिन विस्तार खे बुद्धि में रखी हिकु बाबुल खे प्यार सां यादि करणो। ॿियो आहे ज्ञान जी रोशनी मिली आहे, इन करे निश्चय बुद्धि ठही बाप सां पूरो वरसो वठिणो। काथे बि रहंदे यादि जे बल सां आत्मा खे सतो प्रदान ठाहिण जो पुरुषार्थ करणो।
वरदाना सुमान में स्थित रही विश्व द्वारा सम्मान प्राप्त करने वाला देह अभिमान सा मुक्त था। पढ़ाई जो मूल लक्ष्य है देह अभिमान सा न्यारो थी देही अभिमानी ठहर। हिन देह अभिमान सा न्यारो अवस्था मुक्ति थियण जी विधि आहे। देह अभिमान सा न्यारो अथवा मुक्त थियण जी विधि आहे सदा समान में स्थित हो। देह अभिमान सा न्यारो अगर थियणो आहे तो सुमान में स्थित हो। संगम जे ऐं भविष्य जे जो अनेक प्रकार जे सुमान आहिनि उन्हनि में कंहिं न कंहिं हिकु सुमान में स्थित रहण सां देह अभिमान मिटिजी वेंदो। जो सुमान में स्थित रहंदो आहे उन्हनि खे स्वतः ही मान प्राप्त थींदो आहे। सदा सुमान में रहण वारा ही विश्व महाराजन ठहींदा आहिनि ऐं पूरी विश्व उन्हनि खे सम्मान ॾींदी आहे। स्लोगन आहे जहिड़ो समय ओड़ो पंहिंजे खे मोल्ड करे छॾियो ये ही रियल गोल्ड ठहिणो आहे। जहिड़ो समय उहो पंहिंजे पाण खे मोल्ड करे छॾियो ये ही रियल गोल्ड ठहिणो आहे। अव्यक्त इशारो हाणे निर्भय ज्वाला स्वरूप ठही प्रकृति ऐं आत्माउनि जे अंदरि जो तमोगुण आहे उनखे भस्म करो। तपस्या अर्थात ज्वाला स्वरूप याद हिन याद द्वारा ही माया व प्रकृति जो विकराल रूप शांत थी। तपस्या छा आहे हलदे फिरदे खुद की आत्मा समझी बाबा के निराकार रूप में याद करो हर एक के आत्मिक स्वरूप में ॾिसो यही तपस्या करो त माया ऐं प्रकृति जो विकराल रूप शांत थी वेंदो शीतल थी वेंदो। तव्हांजो टियों नेत्र ज्वालामुखी नेत्र माया खे शक्तिहीन करे ॾींदो। अच्छा ओम शांति बाबा खे यादि करो।